अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सुपर 30 में वाक़ई भली कार सौं था आमया मारवी थई। बिलावल भुट्टो सरदारी सईद अमीर अली शाह जामोर जे लाडाणे ते संदसि पुट सईद तारिक हुसैन शाह जामोर सां तासिद कई। फरार शेख जी रिपोर्ट मौसूल। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी मटियारी परसा कोट जेंदल कोट पहुतो, जिते बिलावल भुट्टो सरदारी शेख मोहतरमा बेनसीर भुट्टो जे वेझे साथी सईद अमीर अली शाह जामोर जे पुट सईद तारिक हुसैन शाह जामोर सां उज़रुख़्वाही कई। सईद खुर्शीद शाह जे सामरा काशिफ ऐं ॿिया पाण बिलावल भुट्टो सरदारी सां गॾु हुआ। बिलावल भुट्टो सरदारी जी आमद ते सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त। एमडी के टेस्ट बहराई पेपर लीकेज कराईंदड़ वीसी अमजद सिराज ऐं रजिस्ट्रार खे हटाए वियो। मुस्तफ़ा खावर जी रिपोर्ट मौसूल। पेपर्स डॉक्टर्स फोरम कराची डिवीज़न जे अहम इजलास जी तारत डॉक्टर आशिक हुसैन शाह कई। इजलास में मेडिकल कॉलेजिस में MBBS ऐं BDS ते दाख़िलाइण लाइ कयल एमडी के टेस्ट में ज़ाब्तगी ते ख़दशो इज़हार कंदे मुतालबो कयो वियो त जांच रिपोर्ट जल्द शाया करे ज़िम्मेवार वाइस चांसलर जिनाब सेंट यूनिवर्सिटी प्रोफेसर अमजद सिराज ऐं रजिस्ट्रार डॉक्टर आज़म खान खे उहिदनि तां हटाए एमडी के टेस्ट ॿीहर डाव यूनिवर्सिटी जी निगरानी में कराई वञे। टंडोल 11 में अज्ञातल शख्स जो लाश रथायो। रज़ा हुसैन बलोच जी रिपोर्ट मौसूल। टंडोल 11 में हिकु हफ़्ते में ॿियो लाश मिलियो आहे, जंहिं सबबि अवाम में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। नींदो मोरीचे कब्रिस्तान मां 5 खां 6 ॾींहं पुराणो लाश रद कयो पियो। ए सेक्शन पुलिस लाश सिविल में वठी सिविल अस्पताल टंडोल 11 पहुचायो। लाश जी सुञाणप न थी सघी। पुलिस जो समायत तशद्दुद करे क़त्ल कयो पियो आहे। ककड़ में झड़े में ज़ख़्मी हमराह नियाणी समेत पासरनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। सरबबर जी रिपोर्ट मौसूल। ककड़ भरिसां थरड़ी जादू शही थाणे जी हद में संगावती ॻाल्हि तां ब्रह्माणी बिरादरी जी मंदिरनि में झड़े दौरान ज़ख़्मी ग़ुलाम नबी ब्रह्माणी धीअ समेत प्रेस क्लब पहुची पासरनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे ॿुधायो त गुलशे ब्रह्माणी वारी धुर सां संगावती ॻाल्हि ते मसइलो हलंदड़ हो, जंहिं ते बासर गुलशे ब्रह्माणी, रहीम ब्रह्माणी, अली शेर ब्रह्माणी, हुज़ूर पुट राणो ब्रह्माणी हथियार साण करे घर ते हमला करे हवाई फायरिंग करे ज़ख़्मी कयो। उडेरो लाल भरिसां मासूम निगरी सां ज़्यादती कंदड़ जवाबदार गिरफ़्तार कयो पियो। फर्जुल जी रिपोर्ट मौसूल। बुडेरो लाल वेझो घोट शेर मोहम्मद होड़ा में 7 सालनि जी निगरी सां ज़्यादती कंदड़ जवाबदार नौशाद कासकली गिरफ़्तार कयो पियो। उडेरो लाल वैलिश पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे सिविल कोर्ट पटियारी में पेश कयो। अदालती हुकुम ते जवाबदार खे सेंट्रल जेल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। मिठियाणी भरिसां नौजवान करंट लॻण सबबि फोती वियो। निज़ामुद्दीन मशहूरी जी रिपोर्ट मौसूल। मिठियाणी वेझो ॻोठ न्यासली मशहूरी वासी इरफान अली उर्फ दिलबर मशहूरी कुतर जे मोटर मां करंट लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो। नौजवान खे गणती चोगी हालत में तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो पियो त रस्ते में दम ॾिनो। हैदराबाद में सापाड़े में वॾे भाउ नंढे भाउ ऐं भेण खां घर ख़ाली कराइण ख़िलाफ़ औरतुनि पारां एहतजाज कयो पियो। जहांगीर जी रिपोर्ट मौसूल। हैदराबाद में बेवा भाॼाई बेवा भेण मासूम ॿार समेत घिटीअ में सामान रखी एहतजाज कयो। मुतासिर औरतुनि पारां वॾे भाउ ते ख़ानदानी मिल्कियत ते काबिज़ थियण जो इल्ज़ाम। पुनियारी पुलिस सां गॾु हुसैन बिरोही, नंढे भाउ सलमा बिरोही ऐं बेवा भाॼाई खे घरां बेदख़ल कयो। मुतासिर इल्ज़ाम हयो आहे त घर में पियल सामान पुलिस जी मदद सां ॿाहिरि घिटीअ में फिटो करे दरवाज़े ते पंहिंजो तालो हणाए छॾियो आहे। हैदराबाद में सिटी पुलिस कार्रवाई कंदे चोरी थियल 4 कार समेत 2 जवाबदार गिरफ़्तार कया विया। जहांगीर जी रिपोर्ट मौसूल। हैदराबाद जी सेंट मेरी स्कूल भरिसां पुलिस गुझे इतला ते कार्रवाई कंदे कराची मां चोरी थियल 4 कारूं हथ कयूं ऐं ॿियनि सूबाई गिरोह जे 2 जवाबदार किशोर कुमार ऐं सद्दाम सरदारी खे गिरफ़्तार कयो वियो। दादू में 2 दुकाननि खे काटणी लखे रुपयनि जी चोरी कई वई। फराज माली जी रिपोर्ट मौसूल। दादू में थाणो ए सेक्शन हद राधे सां शहबाज कॉलोनी में दुकानदार माजिद ऐं आबिद अबड़ो जी करियाने जी दुकान मां ॼातल चोरनि पारां दुकान जा शटर तोड़े लखे रुपयनि खां वधीक माले जो सामान चोरी करे फरार थी विया। पुलिस पहुची दुकान जो मुआइनो करे NC दाख़िल करे छॾी। काजी अहमद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जी विलादत जे सिलसिले में रैली कढी वई। राजा ठाकुर जी रिपोर्ट मौसूल। काजी अहमद में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जी विलादत जे सिलसिले में मरकज़ी मां बारका शाह नजब काजी अहमद खां हिकु अज़ीम आलीशान रैली कढी वई। मौलाना ज़ावर अमीर हुसैन सासी, मौलाना ज़ावर अरशद अली सरगाणी, मौलाना इरफान अली हुसैनी, शेर मोहम्मद जोगियो, ज़ावर जावेद अली, राहुल
सईद रज़ा बीज अगवाणी में बरामद कई वई। शहर के मुख्तलिफ चौकन ते रैली गुलन जी बरखा कई वई। डिगड़ी मस्तोंग में थियल बम धमाके वारो वाक़ियो इंतहाई अफ़सोसनाक आहे। जमात अहले सुन्नत जे अखबारन मौलाना अख्तर रज़ा, राव हुसैन अकील, नात ख्वां, बिलाल कादरी, मोहसिन अली अतारी सियाई बिन अखबारन जो चवण आहे त हुकूमत मस्तोंग वाक़े में मुलविसन जो पतो लगाइण में नाकाम थी चुकी आहे। फ़कीर राणो माली जी रिपोर्ट मूजिब जमात अहले सुन्नत जे अखबारन मौलाना अख्तर रज़ा, सईदी, राव हसन अकील, नात ख्वां, बिलाल कादरी, मोहसिन अली अतारी सियाई बिन अखबारन प्रेस क्लब में साफ़े सां ॻाल्हाईंदे चयो त मीलाद जी ख़ुशीअ में निकितल जुलूस ते मस्तोंग में थियल बम धमाके वारो वाक़ियो इंतहाई अफ़सोसनाक आहे, जंहिंजी जेतिरी मसम्मत कजे घटि आहे। हुन चयो त मस्तोंग वाक़े खे एतिरा ॾींहं गुज़री वञण बावजूदि अञा ताईं निगरां हुकूमत मुलविस दहशतगर्दनि जो पतो नाहे लॻाए सघी। बेरानी में डॉक्टर सादिक अली बलोच इमदाद बलोच तरफां जश्न मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महफ़िल मुनक़िद कई वई। मीर इरशाद बेरानी की रिपोर्ट मूजिब बेरानी में हुसैन डेंटल केयर सेंटर जे अॻियां डॉक्टर सादिक अली बलोच इमदाद बलोच तरफां जश्न मिलादुन्नबी महफ़िल मिलाद मुनक़िद कई वई, जंहिंमें आशिक़ान रसूल वॾे तादाद में शिरकत कई। मौक़े ते मुफ्ती मोहम्मद असलम मदनी, कारी मोहम्मद ओमान, अल्लामा मोहम्मद ताहिर मदनी चयो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी काइनात जे लाइ रहमत आहे, पाण करीम मौसने इंसानियत ऐं रहबरे काइनात आहिनि। ठटे में शहीद साफ़ी जान मोहम्मद मर्ज़ कातिल ऐं सहूलियतकारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो। रहमत चुटो जी रिपोर्ट मूजिब सरकार जे सीनियर साफ़ी शहीद जान मोहम्मद मर्ज़ कातिलनि ऐं संदन सहूलियतकारनि जी गिरफ़्तारी लाइ हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते यूनिट ठटो पारां 6 ॾींहं बि अलामती बुख हड़ताल कैंप जारी आहे। हफ़्ते लाइ क़ाइमु कयल अलामती बुख हड़ताल कैंप ते एचयू जे ठटो जी सदर ख़ुदाबख्श बिरोही, प्रेस क्लब ठटो जे सदर इक़बाल जाखरो, सीनियर सहाफ़िन इस्माइल मेमण, रशीद जाखरो, मंसूर जलालानी, हाजिन सोलंकी, सिंधियत बी संघ जे मरकज़ी प्रेस तर्जुमान रमज़ान मेमण, समाजी अखबारन आकाश मला, अमजद हालू, साफ़िन ज़हीर अली, अब्बास अली, उज़ैर जोगी ऐं ॿियनि अखबारनि चयो त शहीद जान मोहम्मद मर्ज़ कातिल जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज तहरीक जारी रहंदी। नवाजुद्दीन में जस्कम पारां धारियाबाद कारी ख़िलाफ़ जागृता रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। नवाब अली चांडियो जी रिपोर्ट मूजिब नवाजुद्दीन में जस्कम पारां डॉक्टर नियाज़ कालानी जी अगवाणी में जीएम सैयद चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में सियासी समाजी तंज़ीमुनि जे अखबारनि, कारकुननि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि ऐं शहरनि वॾे में शिरकत कई। रैली खे ख़िताब कंदे डॉक्टर नियाज़ कालानी नज़ारो चयो त 80 वारे ॾहाके में आयल समूरनि धारियुनि खे सिंध मां निकाले ॾिनी वञे। पिथौर में पुलिस कार्रवाई कंदे 7 लखनि जे धाड़े में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। जावेद अली नुकरे जी रिपोर्ट मूजिब पिथौर में 7 लखनि जे धाड़े में मुलविस वारी ज़िले ठटे जे जिल थाणे ते घुरियल जवाबदार मंसूर अली वल्द रमज़ान चांडियो सूफ़ी फ़कीर वटां गिरफ़्तार करे वरितो। एसएचओ हादी बख्श ख़ास खलीफ़ी संदसि टीम खां गॾु गुझे इत्तला ते कार्रवाई करे जवाबदार गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। नवदेरो पीरगोट लाड़े वट फोरन जे ॾींहं डिठे चौक यूटिलिटी स्टोर तां फुर सलीम रज़ा सोलंकी जी रिपोर्ट मूजिब धरती टीवी न्यूज़पुर जा सीसीटीवी फुटेजिस हथ करे वरिता। 3 हथियारबंद फोरू ॾींहं डिठे चौक यूटिलिटी स्टोर तां 27,000 रुपया रोक रक़म, मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। मज़ाहिमत करण ते फोरन यूटिलिटी स्टोर इंचार्ज रोशन अली भुट्टो ते तशद्दुद करे ज़ख़्मी कयो। खैरपुर में इसरा नमूने गुम थियल नौजवान जे अखबार जी तस्दीक, वारसन खां भूख तलब। रिपोर्ट मूजिब गुहारनि पारां वारसन खे फ़ोन करे नौजवान इस्लामुद्दीन जी बाजाबी लाइ भूख तलब कयो वियो। वारसन मूजिब धाड़ीलनि फ़ोन करे 20 लख रुपया भूख तलब कयो आहे ऐं न ॾियण जी सूरत में कातिल धमकी ॾिनी आहे। नोटिस वठी नौजवान खे बाज़ाब कराए परेशानी ख़त्म कई वञे। मीरपुर माथिल अदालत कतल जो साबित थियण ते जवाबदार खे फाई 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। ख़ुशी शाल जी रिपोर्ट मूजिब सेकेंड एडिशनल सेशन जज जी अदालत जवाबदार जोगी माछी खे फाई 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। शेदादकोट गैर कानूनी तौर तरसल माजरन खिलाफ कार्रवाई, 15 खां वधीक शकी अफगानी गिरफ़्तार। सदाम सोलंकी जी रिपोर्ट मूजिब सेक्शन पुलिस कार्रवाई करे 15 खां वधीक शकी अफगाननि खे गिरफ़्तार करे वरितो। रतदेरो रवासन बुनियादी सहूलियतूं हुजण ते बाण खे पोलियो जा फुड़ा पियारण खां इनकार कयो। मुज़फ़र जलबाणी जी रिपोर्ट मूजिब गोसमद सुनाणी ऐं ग़ुलाम कादिर जो तई बासिन बाण खे पोलियो जा फुड़ा पियारण खां इनकार कयो। पुलिस
टीम के मोटाइज जो इतलात ते एसी रोतुदेरो कायनातो फेलशे गोठाणन वट पहुंची गाल्हियूं करे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारिया। घोड़की एसएसपी विंग कमांडर ब्रेंजर्स की अमनमान बाबत गॾियाणी जबाद मर्जी रिपोर्ट मूजिब एसएसपी घोड़की की सरबराही में अमनमान बाबत गॾियाणी थी जंहिंमें विंग कमांडर ब्रेंजर्स ऐं ॿिनि पुलिस ऑफिसर शिरकत कई। गॾियाणी में ज़िले अंदरि अमनमान क़ाइमु करे ॾूहनि खां पाक करण जो अज़्म मरजाए पियो। एसएसपी जो चवणु हो त अमनमान जी सूरतहाल ख़राब कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। कचे में ॾोहारियुनि जो घेरो तंग करे ख़ात्मो आंदो वेंदो। भोजपुर भरसा उगाई बिरादरी की बेंदुरनि में जहिड़ो और समेत 4 ॼणा ज़ख़्मी। गोठ खैर मोहम्मद नसीराणी भरसा उगाई बिरादरी की बेंदुरनि विच में जहिड़ो थी पियो। नतीजे में ॿिन्ही धुरनि जा और समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया अस्पताल मुंतक़िल। खैरपुर में पसंद जो पुराणो कंदड़ नारी जो एहतजाज। शबीर पुलिस की रिपोर्ट मूजिब नारी शकीला मेहतो एहतजाज कंदे ॿुधायो आहे त आसिफ ताशरी सां पसंद जो पुराणो कयो हो जंहिं तां भाइरनि ऐं घोटे बासण कारो करार ॾेई अगवा करे यरगमाल बणायो हो ऐं हथियारनि जी ज़ोर ते बयान रिकॉर्ड कराया जॾहिं त बाद में क़तल करे करण पेश आयो त हू विच विठी फरार थी निकिती आहे। नारी पारां बासण ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़। लाड़काणो मुराद पाड़ी मां अगवा थियल नौजवान बाज़ियाब न थियो। बासण पारां एहतजाज कयो पियो। मुनवरनि की रिपोर्ट मूजिब मुराद वहण पाड़े में रवासिन 4 महीना अगवा थियल पोरियत तालिब हुसैन जी बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब वारो एहतजाज कयो पियो। नौजवान खे बाज़ियाब करण जो मुतालबो। पकाशांग में खोजी कुतनि जे विहण ते 4 ॻोठाणनि मथां चोरीअ जो केस दाख़िल। रिपोर्ट मूजिब ॻोठ रहमतुल्ला शांग में बासण पारां चोरी जी निशानदाही लाइ घुरायल खोजी कुतनि जे विहण ते 4 ॻोठाणनि मथां चोरीअ जो केस दाख़िल कराए छॾियो। पुलिस हिकु ॼणे अमीर बख़्श खे गिरफ़्तार करे वरितो। मुतासिर ॻोठाणनि जो एहतजाज पूरो केस ख़त्म करे इंसाफ़ करण जो मुतालबो। पनुवाकिल में पीटीआई अगवा शामिम कुरैशी की गिरफ़्तारी लाइ मरीदनि पारां एहतजाज कयो वियो। शबी चाचा की रिपोर्ट मूजिब पीटीआई अगवा शामिम कुरैशी की गिरफ़्तारी लाइ कुर्सिया जमात तरफ़ां ईदगाह चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। शामिम कुरैशी खे आज़ाद करण जो मुतालबो। ठहरी मीरवा में नारी जो बासण वडेरी ज़ातनि ख़िलाफ़ एहतजाज। ज़ुल्फ़िकार जमाली की रिपोर्ट मूजिब गोठ पीरबख्श लालाणी जे रवासण मिसमात महनाज़ पंहिंजी मां मिसमात मारवी एमपी सॼण जलालाणी सां गॾु प्रेस क्लब वारो ॿुधाईंदे चयो त गोठ जो बासण वडेरो बचल ख़ान जलालाणी संदसि शादी ज़बरदस्ती हिकु पोड़े शख़्स सां कराइणु चाहे थो। इनकार ते मोतमारे लॾाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। नारी पारां नोटिस वठी बासण वडेरे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो। ठुलपुर मज़ाइमत क़तल थियल दुकानदार जे कातनि जी गिरफ़्तारी लाइ धरणो जारी। यासिर करान जी रिपोर्ट मूजिब दुकानदार हाफ़िज़ मौसम नारी जे कातनि जी गिरफ़्तारी लाइ लॻल धरणो 16 ॾींहं बि दाख़िल। रेबर चौक ते लॻल धरणे में वॾे अघ में शहरनि शिरकत कई। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी नौजवान जा कातिल गिरफ़्तार करण जो मुतालबो। कंबर शहरी एक्शन कमेटी जे सिर ते शहरनि जो वापडा जी ज़ातनि ख़िलाफ़ एहतजाज। रिपोर्ट मूजिब कंबर शहरी एक्शन कमेटी ऐं पीटीआई ज़िले सदर मोहम्मद अली हकड़ो जी अॻवानी में वापडा मलदारनि नाजाइज़नि ख़िलाफ़ हकड़ा हाउस खां भुटो चौक ताईं रैली कढी वापडा मलदारनि जी ज़ातनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। इंसाफ़ जो मुतालबो। पीर बसर में खीर विकिरो कंदड़ पोरियो चोक कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाज। रिपोर्ट मूजिब गोठ बाक़ी खान ऐं पाणवासी पोरियत मोहम्मद हनीफ़ ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त हफ़्तो अॻु पोरनि हथियार जी ज़ोर ते मोटरसाइकिल ऐं 80,000 रुपया रोक रक़म फुर कई। हुन चयो त जवाबदारनि खे सुञातो ऐं पुलिस निशानदाही ते मोटरसाइकिल बि हथ कई। जॾहिं त पुलिस निशानदाही बावजूदि केस दाख़िल करण खां लवाए रही आहे। पोरियत पारां केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर कयल रक़म वापसि कराइण जो मुतालबो। नासिन सुपर 30 मां फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धड़ी टीवी न्यूज़।